दोस्तों ये नारायण खां अॻियां बाबूसर टॉप जी पॉइंट आहे जिते बर्फ़बारी तमामु घणी बर्फ़बारी टूरिस्ट जाम आहिनि हिते शदीद ही बर्फ़ आहे रुगो हिते हिन वक़्तु 3 खां 4 सेंटीग्रेड हिते गर्मी पैदा आहे शदीद बर्फ़बारी आहे रस्तो बंदि थी वियो आहे परियां माण्हू परे पासे ओरियां माण्हू ओरे पासे मशीन आहे जेका हीअं रस्ते खे खोले पई ऐं रस्ते जी बहाली जो कमु हले पियो शदीद हिते सीउ आहे तमामु ही घुमण जहिड़ी पॉइंट आहे बाबूसर टॉप जेका तक़रीबन हिन पासे जी तमामु घणी ऊचाई ते ही पॉइंट आहे हिन वक़्तु ही पॉइंट मौसम जे चेंजिंग जे करे हिन वक़्तु तमामु घणी हिते बर्फ़बारी हिन वक़्तु बि जून में जेको आहे मौजूदु आहे ही पॉइंट ॾिसण वटि आहे ही बक्सरबाग ही रफ़ी जट हिते थोरो ऑक्सीजन जो मसइलो आहे साह जो मसइलो थिए थो ही बर्फ़बारी खे ॾिसो इंजॉय कयो दोस्तो तुझे ऊंधा हो यार तो रहन में ही तो मैं हाँ इसमें तो चलन कितने बर्फ रुक जा बे